गुज़ार आहियां साफ़ बिरादरी जो अवां बग़ैर के माना डिस्क्रिमिनेशन जे सॼी साफ़ समूरा साफ़ मुतहद रहिया ऐं उनखे सपोर्ट कंदा रहिया ऐं हर इलेक्शन जो जेको लम्हो हो उनखे अवां कैमरा ते आंदो उनखे तव्हां पंहिंजे लिखण ज़रिए सोशल मीडिया ते आंदो अख़बारुनि में आंदो अवां जो इलेक्शन में जेको किरदारु रहियो आहे उनखे सॼी सिंध साराए पई ऐं उनजो तमामु घणो एप्रिशिएट कयां थो त तव्हां मुंहिंजे लाइ तमामु घणी सपोर्ट जेका असां वटि त न सरकारी मीडिया आहे न सरकार आहे न असां वटि इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे पर उनजे बावजूदि अवां निभायो आहे अवां समूरी सिंध सां निभायो आहे सिंध जी इश्यूज़ ते निभायो आहे ऐं मूंखे जेका कवरेज ॾिनी आहे ऐं उनजो दिलि सां शुक्रियो अदा करियां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु ऐं पंहिंजी इख़लाक़ी ऐं पंहिंजी इलेक्शन में जेका कल सोभ थी आहे फतेह थी आहे उहो डिक्लेयर करियां थो इहा समूरी सिंध इलेक्शन लड़ी हुई समूरी सिंध जी इलेक्शन घटी चुकी आहे ऐं इहो डिक्लेयर करियां थो त इहा इलेक्शन जेका कल असां खटी आहे उहो समूरी सिंध लड़ी हुई समूरी सिंध जी मुखालिफ़ पार्टियुनि लड़ी हुई हिननि सभिनी जेके हरबा इस्तेमालु कया उनजे बावजूदि ही मूंखे हराए न सघिया ऐं इहा पूरी सिंध जी सोभ थी आहे तव्हां ॾिठो हिकिड़ो जलसो थियो ऐं उन जलसे में उमरकोट जी आवाम पंहिंजो जेको आहे उहो राय ॾिनी पंहिंजी इज़हार कयो पंहिंजी राय जो ऐं उन खां पोइ कल जॾहिं चूंड थी त उन चूंड में सिर्फ़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ दरिया बचायो तहरीक जे पार्टियुनि जा कारकुन ॿाहिरि निकिता ऐं हुननि वोट कयो उनके बावजूद रियासती जबर जारी रहो पुलिस सरकारी अफसरान DRO RO ही पंहिंजी हाज़िरी कंदा रहिया पुलिस की सरपरस्ती में ठप्पा लगंदा रहिया मूं अॻु में ई चयो हो बल्कि मुंहिंजो मुतालबो हो त इलेक्शन में रेंजर्स खे मुक़ररु कयो वञे ऐं अहिड़े क़िस्म जो इलेक्शन कमीशन हिदायतूं बि ॾिनियूं इंटीरियर मिनिस्ट्री खे पर को रेंजर्स मुक़ररु कान पोलिंग स्टाफ जेको हुयो उहो पूरो पोलिंग स्टाफ जेको हिननि घुरायो हुयो उहो हुननि जे इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ हुयो उनजे मूं बार बार प्रेस कॉन्फ्रेंसिस जे ज़रिए ज़िक्र कयो त उहो स्टाफ जेको आहे उनखे न्यूट्रल स्टाफ लॻायो वञे ऐं उहो न्यूट्रल स्टाफ हुजणु घुरिजे पर इहे को बि असांजी कंप्लेन जेका असां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे कई असां DRO खे कई असां RO खे कई का बि कंप्लेन न ॿुधी वई हिकिड़ो त रेंजर्स पोल लॻाई वई त ॿिए पासे इहो शिकायत तव्हांखे कंदो रहियो हुउसि त हीअ जेका सिंध हुकूमत जी जेका पुलिस आहे इहो वर्दियूं हवाले करे थी इहो प्राइवेट माण्हुनि खे उहे जी पोलिंग स्टेशन्स ते दादागिरी कनि था ऐं उहो न सिर्फ़ु हाणे पुलिस कॉन्स्टेबल्स पर ऑफिसर्स जूं वर्दियूं बि कल्ह ॾिनियूं हुयूं जिन पाण पंहिंजी निगरानी में इहो धांधली कई पोइ घटि में घटि 20 पोलिंग स्टेशन्स अहिड़ियूं हुयूं जिन खे हिन राति सीज़ करे वरितो उनजो पोलिंग स्टाफ खे जेको आहे यकमाल कयो वियो असांजे एजेंट्स खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जेका मुंहिंजी जीत हुई उनखे हिननि हार में तब्दील कयो पर ऐं सम्झां थो हीअ जेको वणे सो कर मुंहिंजी इहा जीत हुई उहो इलेक्शन घटी वरिती हुई हाणे ही फॉर्म 47 ते वणे जेको वञी चेंज कनि असांखे उनजो फ़र्क़ु नथो पए हाणे ही जेकॾहिं जेको नवाब तैमूर साहबु आहे सुभाणे मूंखे यकीन आहे पंहिंजी पार्टी जे लीडर वटि इहो कोन वञी चवंदो त ॾिसो सीट खटी आयो आहियां हीअ हाणे उन्हनि जे साम्हूं शर्मिंदा हूंदो छाकाणि त हू हुनखे ॿुधाईंदा त असीं अची 50-100 खनि जेको कल MNA MPA सरदार पीर फ़क़ीर सभु अची लथा ऐं अची उन्हनि जेके ठप्पा हया पोलिंग स्टेशन्स ते को जालू जो चवरो हुजे को न्यू छोर हुजे को छोर हुजे चाहे उहो अनुषा जो पोलिंग स्टेशन हुजे चाहे जमाल डोकाई हुजे चाहे पंहिंजो मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स आहिनि कुटरी जो जिते हिननि इहो बदमाशी कई मूं त कल्ह हिननि खे चवंदा सुभाणे त हाणे जॾहिं ईंदो कलो खोले त खटी आयो आहियां
जीत के केर तस्लीम न कंदो तो न उमरकोट जी आवाम करे थी न सिंध जी जो जीत के कबूल करे थी तोड़े हिन सब हिला वसीला हलाया उनके बावजूद ही इलेक्शन हारे विया सिंध इलेक्शन खटी हुई हिननि त एतिरे हद ताईं किरिया जो मोहतरम बेनज़ीर इनकम सपोर्ट जो प्रोग्राम है वो नॉन कंट्रोवर्शियल प्रोग्राम है उन्हें कंट्रोवर्शियल करण की कोशिश कई मूं इहो अॻु में कॾहिं मां इन प्रेस कॉन्फ्रेंसिस में इहा ॻाल्हि न कई त हिननि जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम इलेक्शन जे करे रिलीज़ कयो पर हाणे इहो रिकॉर्ड ते आणणु चाहियां थो त ही इनकम सपोर्ट प्रोग्राम इन करे रिलीज़ कयो वियो हींअर त हिननि खे इलेक्शन में जीत थी सघे पर उहे माण्हू जेके इनकम सपोर्ट लाइ आया हुआ उन्हनि हिननि खे वोट कोन ॾिनो हिननि हर मुमकिन कोशिश कई त मुंहिंजो वोट खे कंटेन कयो वञे माण्हुनि ग़रीब माण्हुनि हिननि जी गाॾी में चढ़िया हिननि जा झंडा लॻाया वोट वञी उन्हनि लाल माली खे कयो ऐं उन्हनि खे सलाम पेश कया थो उन्हनि जी हिम्मत खे सलाम पेश कया थो उनजी ज़हानत उनजे शऊर खे सलाम कया थो चवण हू मूंखे वोट न करे रहिया हुआ हू वोट करे रहिया हुआ सिंध जे शऊर खे हू सिंध खे सिंधु दरिया खे हू वोट करे रहिया हुआ इलेक्शनूं थींदियूं रहंदियूं आहिनि इलेक्शन में हार जीत जेकॾहिं जीत यकीनी हुजे त पोइ हर बुज़दिल बि इलेक्शन लड़ंदो हर बुज़दिल जंग में लड़ंदो छाकाणि हुनखे यकीन आहे त जीत थींदी उहो हुननि खे हुई बुज़दिलनि खे उहा ख़बर हुई पर असां हर सूरत में जेको असांजी हाल हुई असां हुनखे इलेक्शन लड़ी आहे असां कोशिशि कई असां उमरकोट जी आवाम ताईं पहुचूं ऐं अॼु जॾहिं उहो 11 वॻे रूरल पंहिंजे माली हाउस ते पहुतसि त हज़ारे आवाम उते मौजूदु हुई त ॿिए तरफ़ रुगो वॾेरा जेके जुतियूं खणण वारा वॾेरा हुआ उहे उते मौजूदु हुआ ऐं उनखे मुबारकूं ॾेई रहिया हुआ आम आवाम जो हुते कोई तसवर बि उते कोन हुयो असांजे एजेंटनि ते कल न सिर्फ़ु अगवा कयो वियो पर उन्हनि ते तशदुद कयो वियो कल बि जेके तशदुद शुदा जेके असांजा पोलिंग एजेंट आया उन्हनि खे मूं तव्हांजे साम्हूं पेश कयो उन्हनि जूं वीडियोज़ रिकॉर्ड थियूं ऐं खोड़ सारियूं वीडियोज़ खोड़ सारियूं हाणे हिकिड़ो चेयरमैन चए थो त बाबा हीअ पोलिंग जेका आहे आऊं संभालियां पियो ऐं हू हुते बीह गुंडागर्दी करे पियो एसएसपी हुनजी गुंडा हिकिड़ो एसएसपी हुन चेयरमैन जे साम्हूं ईअं बीठो हो जहिड़ो को हुन जेको पालतू हुजे या एसएसपी लेवल जो माण्हू आहीं हिकिड़ो चेयरमैन जेको यूनियन काउंसिल में नथो बीह सघे एजाज शेख साहब तव्हां एसएसपी आहियो उमरकोट में रही रहिया आहियो तव्हां हुनजे साम्हूं तव्हांजी अखि तक कंध खणी न पिया ॻाल्हाए सघो हिकिड़े यूसी चेयरमैन जे साम्हूं एसएसपी ऑफिसर ई कमाल आहे तुंहिंजो अहिड़ा त कई ऑफिसर हिननि ते लॻाया जिन्हनि बदमाशी कई हिननि ही जेको कल इलेक्शन कयो आहे 18 सालनि जी में ही जेका पीपुल्स पार्टी पंहिंजी बदनज़मी बद इंतज़ामी जे करे जेका तब्दील थी आहे वो 18 साल हिकिड़ी तरफ़ ही 18 ॾींहं ॿी तरफ़ हिननि 18 ॾींहंनि में जेतिरो ख्वार ऐं ज़लील थी आहे इन जो को तसवर नथो करे सघे ही बिल्कुलु बेनिकाब थी वई आहे ऐं हाणे हिननि खे यकीन थी वियो आहे हाणे इन इलेक्शन खां पोइ हिननि खे यकीन आहे त अॻी जनरल इलेक्शन जी हिननि जी नाहे माण्हू ये जेका इमरान खान जेका ॻाल्हि कंदो आहे कि ये शऊर का जो जिन है ना ये बोतल से निकल आया है अब वापस नहीं जाएगा हाणे उमरकोट जी आवाम जो शऊर जो जेको जिन आहे उहो हाणे बोतल मां निकिरी आयो आहे हाणे इहो बोतल में न वेंदो वापसि ऐं बाक़ी भले जेके ॻाल्हियूं कंदा रहनि हिननि जो हक़ आहे असीं हुनखे कोन था रोकियूं पर हिननि जी जेका सरकारी मशीनरी इस्तेमालु थी उहा का ढकियल छिपियल कान्हे हीअ पुलिस जेका आहे ॻाल्हियूं खणी हलंदा रहिया माण्हुनि खे धमकियूं ॾींदा रहिया पूरे इलेक्शन प्रोसेस में बिलावल भुट्टो जो गलो ख़ुश्क लॻो पियो गड़ी ख़ुदा बख़्श चयो पिए त मुंहिंजो उम्मीदवार खटायो ऐं उम्मीदवार जंहिंजे लाइ बिलावल भुट्टो हिन नालो कोन न हुन पुटु नालो खयो न बिलावल भुट्टो उम्मीदवार जो नालो खयो के नालो कोन खयो इहो ई सबबु हो जो माण्हुनि हुन ते रिवेंज वरितो आहे ऐं उहे पोलिंग स्टेशन्स जेके पीपुल्स पार्टी 40 साल न हरायूं हुयूं उन्हनि पोलिंग स्टेशन्स ते हरायो हुई उमरकोट कॾहिं पीपुल्स पार्टी एज़ ए होल कोन हरायो हुयो हिन दफ़े उमरकोट हाराए वई आहे सामारो हाराए वई आहे तव्हां रिपोर्ट ॾिसो जिते जिते शहर आहिनि उन सभिनी में वॾे पैमाने ते हीअ हाराए विया आहिनि हिननि पहाड़ी में वञी ज़बरदस्त क़िस्म जी बदमाशी ऐं इहो कयो आहे ऐं हिकिड़ी जेका नूरशाह पठाण वारियूं पोलिंग स्टेशन्स आहिनि उते वरी हिकिड़ो नओं माण्हू पैदा थियो आहे वॾो धाड़े गुंडो ऐं हुनजा अॻी पर हाणे उहो नओं थियो आहे कोई सरंदी अम्बाज़ हू 200 माण्हू वठी वियो आहे वञी उते जेको आहे पोलिंग स्टेशन बैलेट बॉक्सिस ऐं सभु खणी वञी पंहिंजे पंप ते वञी रखी उते वञी ठपा हया या हिकिड़ो हिंदू माण्हू बीठो आहे
तव्हां अॻे हिंदुअनि सां इहो ज़ुल्म कयो था पिया, तव्हां उन्हनि जो ज़बरदस्ती मुसलमान करियो था, ऐं हिकिड़ो हिंदू माण्हू जेको बीठो आहे जेको उन्हनि जे ख़िलाफ़ आहे, उहो हिंदू माण्हू जेको चए थो इहा ज़बरदस्ती मुसलमान करणु बंदि करियो, त हाणे हू जेकॾहिं चूंडिजे थो त तॾहिं बि तव्हांखे एतिराज़ आहे। तव्हां उन हिंदू माण्हू खे तव्हां इलेक्शन जो हक़ बि नथा ॾियो, त हुननि खे जेकॾहिं वोट पए त तव्हां उहो वोट करण बि नथा ॾियो। इहा बदमाशी आहे, इहा बदमाशी आहे, इहो घणो अर्सो न हली सघंदी। तव्हां आलिम आहियो, तव्हां पढ़िया लिखिया पंहिंजो पाण खे चवंदा आहियो, तव्हां ख़िदमतगार चवंदा आहियो, इहे हरकतूं त घटि में घटि न करियो। जंहिंजो हक़ आहे उनखे हक़ ॾियो, ऐं इहो ज़ुल्म इजात तव्हांजी घणो अर्सो हली कोन सघंदी। ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे, तव्हां वोट करियो आहे, गुलज़ार खलील तव्हां सॼो मुंहिंजे ख़िलाफ़ु वोट करे छॾियो आहे, पर इहो जेको जंहिं इहो बदमाशी कई आहे उनखे इहो बदमाशी न करणु घुरिजे आहे। हिकिड़ो पीर साहिबु आयो, हिकिड़ो बाली ग़रीब मिसकीन उमरकोट जो, वो इलेक्शन तो लड़े, हितां खां हिकिड़ो वॾो मथारो पीर आयो, हुन वञी झालू चवरे ऐं हितां वञी छपाए। इहो को तरीक़ो आहे? पीरनि जी असीं एतिराम कयूं था, तमामु घणी इज़त कयूं था, ऐं इज़त लहनि था, ऐं हू पंहिंजी इज़त कराइनि। पीर साहिब ऐं पंहिंजी इज़त करायो, ऐं तव्हांजो एतिराम कयां थो, इज़त कयां थो, पर तव्हांजो कोई अमल कयो आहे त माण्हू सुवाल पुछनि था त तव्हां पीर आहियो। हीउ पीरनि जो कमु आहे त हिकिड़ी ॿ टे पोलिंग स्टेशन ते तव्हां वञी 700 खे 1700 करे तव्हां हुकम करिया, तव्हांजा मुरीद करे छॾंदा, उहो कंदा आहिनि, पर तव्हां पाण जी रज़ा त ख़ुदि एॾो प्रेशर तव्हां ते, एॾो प्रेशर, एॾो कुझु तव्हांखे चयो वियो त पीर साहिब न तव्हां ख़ुदि वञो। हिकिड़े मिसकीन माण्हू जे ख़िलाफ़ तव्हां पीर लाथा, 8000 पुलिस लाथी, तव्हां 20 SP लाथा, नकली SP लाथा, 50-100 खनि तव्हां MPs MNAs लाथा। एतिरो तव्हां एॾा शौक़ीन आहियो त वञो कुझु जंग बंग लड़ो, ऐं तव्हांजे हिंदू माण्हू खां था लड़ो, चाहे मिसकिन माण्हुनि खां था विड़ो, वोट था चोरी कयो, ऐं पंहिंजो पाण खे बेशर्मी सां जमहूरियत जा दावेदार था सम्झो था पंहिंजो पाण खे। तव्हां इहो आहे तव्हांजी जमहूरियत, इहो आहे तव्हांजो असल चहिरो, जेके तव्हां सभिनी बेनकाब कयो। इहे पोलिंग स्टेशन ते ठपा तव्हां बेनकाब कया आहिनि, हिननि जी सीनाज़ोरी बदमाशी इहो तव्हां बेनकाब कई वई आहे, ऐं तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। आख़िर में जेका रियासत जी निगरानी में दहशतगर्दी थी आहे, हू सम्झनि था, ही जेको पुलिस ऐं हुकूमत ही सम्झनि था त हिन इलेक्शन में धांधली करे ही को पंहिंजो बयान जेको असां पाणी ऐं सिंधु दरिया जे केनालुनि जे ख़िलाफ़ु ठाहियो आहे, कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु ठाहियो आहे, उनखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कंदा। पर यादि रखो, पूरे सिंध जो अवाम बाशऊर आहे, असांजी तहरीक जारी रहंदी। सिंधु दरिया ते केनालुनि जे ख़िलाफ़ु को केनाल ठहंदो, उनजे ख़िलाफ़ु सिंध जो हर माण्हू आख़िरी दम ताईं विढ़ंदो, असांजी तहरीक जारी रहंदी। हीउ थर वारो ॿुधी वठनि, मूंखे जंहिं वोट ॾिनो हू बि, जंहिं न ॾिनो हू बि। अभी ॿियो इन कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु अव्हांजा घर विया आहिनि न, लाल माली अॻियां जी अॻुवाणी कंदो, ऐं पोयां न हटंदुसि तव्हां सां, ऐं हाणे वोट जे करे न, ऐं अव्हां जे करे विढ़ंदुसि। मूंखे ख़बर आहे तव्हां मजबूर आहे, जिन न बि ॾिनो मूंखे उन्हनि सां बि जेको आहे, ऐं उन्हनि पीपुल्स पार्टी जे वर्करनि जी मां शुक्रिया अदा करियां थो, जेके उमरकोट सिटी में जेको चवां जेको लियारीस ॾींदा हुआ, उन्हनि पीपुल्स पार्टी जा माण्हू हुआ, हुननि मूंखे वोट कयो। हू इन्हनि सां एॾी नफ़रत कनि था जंहिंजो तसवर न आहे। हिन वक़्तु जेको तो सम्झी थो तो घटी वियो आहे, इहो तुंहिंजी हार ऐं मुंहिंजी जीत आहे, मुंहिंजी इख़लाक़ी जीत आहे, मुंहिंजी बैलेट ते जीत आहे, ऐं तूं धांधली करे खटी थो, तुंहिंजी को जीत नाहे। ऐं शुक्रियो अदा करणु चाहींदुसि आख़िर में, ऐं शुक्रियो अदा करियां थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी जो। मुंहिंजी पार्टी आहे, उन्हनि मूंखे टिकट ॾिनो, ऐं हुननि मुंहिंजी जेका गौसिया जमात आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, उन में अलीम आदिल शेख साहब, उन में नकवी साहब, फिरदौस नकवी साहब, शेरजान साहब जेको असांजे इलेक्शन सेल हैंडल कयो पिए, असांजी मुकमल मदद कई पिए, ऐं उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियां थो। ऐं गौसिया जमात जा उहे सभु दोस्त जेके हिते तशरीफ़ वठी आया ऐं घर घर वञी मुंहिंजो वर्क कयो। साईं ज़ैन हुसैन शाह कुरैशी उन लंडन मां बि बाक़ाइदगी सां मुंहिंजे लाइ वर्क कयो, पंहिंजे हर मुरीद खे फ़ोन कयो, पंहिंजे माण्हुनि खे मोकिलियो, वीडियो बयान रिकॉर्ड कराया, ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो। ऐं शुक्रियो अदा करियां थो पीर साहिब पगार जो, जेको मूंसां मुसलसल राब्ते में ड्यूरिंग इलेक्शन मूंसां राब्ते में हो। पीर साहिब जी सॼी जमायत
वो मूंसां राब्ते में थी साहब जा खलीफ़ा वो इलेक्शन ॾींहुं बि मूंखां मौजूदु हुआ उनखां बाद में मौजूदु हुआ साईं सदरुद्दीन शाह साहब इलेक्शन मूजिबि हुननि ऐलान कयो बाद में हू पाण जेको आहे इलेक्शन जे हवाले सां हुननि जलसो कयो तशरीफ़ हिते वठी आया ऐं पूरी घुर जमाए ऐं पूरी पीस ऑफ पालारे जी ऐं साईं सदरुद्दीन शाह जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियां थो जमियत उलमा इस्लाम हिकिड़ी वॾी पार्टी ऐं हुननि मुंहिंजो ऐलान कयो ऐं जॾहिं मौलाना राशिद महमूद साहब तशरीफ़ वठी आयो त मुंहिंजी कुंडली में मुलाक़ात थी ऐं जेको हुन जलसे में ख़िताब कंदे चयो ऐं पंहिंजनि जेको आहे कारकुननि खे हुन जेके हिदायतूं ॾिनियूं उहे ज़बरदस्त हुयूं ऐं मौलाना साहब जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियां थो जमायत इस्लामी उन जा JUI जा हिते करानी साहब नूरमून करानी साहब उहे ज़िले जा हेड आहिनि याकूब नोमानी साहब मां ॾिठो त मूंसां घर घर वर्क ते हलियो रिकॉर्ड मीटिंग्स उन्हनि अटेंड कयूं जमायत इस्लामी उनजो प्रोविंशियल हेड शेख साहब ऐं हितां जा जेके बि ज़िले जा हिननि जा मुंतज़मीन आहिनि या जेको तवार करियो उहे जेको कनि था खोखर साहब हुननि बि हिकिड़ो भरपूर पंहिंजो किरदारु अदा करियो ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो साईं सिंध यूनाइटेड पार्टी साईं ज़ैन शाह जेको सिंधी बचाओ तहरीक जो कोऑर्डिनेटर बि आहे कन्वीनर बि आहे हुन न सिर्फ़ु पाण हिते रोशन मंगरियो साहब हुजे पोइ सांद साहब हुजे गुल वज़ीर हुजे इहे सभिनी हिकिड़े माण्हू मूंसां निभायो आहे ऐं उन्हनि जो तमामु घणो शुक्रियो कयां थो साईं ज़ैन शाह पाण आयो मुंहिंजे लाइ हिते जलसो मुनक़िद कयो ऐं अव्यास चाडियो साहब जेसन महास हुन पंहिंजो वीडियो पैगाम बि जारी कयो पंहिंजे कारकुननि खे बि चयो उन्हनि जे कारकुन ते मूंसां गॾु कंदा कया उनजो शुक्रिया अदा कयां थो डॉक्टर कादर मसीह जी पार्टी उन जे कारकुननि बि मुंहिंजे लाइ वर्क कयो ऐं पोलिंगूं खटायूं उहे हू चवनि था असां कॾहिं पोलिंगूं न खटियूं कॾहिं उहे पोलिंगूं असीं हिन इलेक्शन में खटी विया आहियूं मक़ामी तौर ते अरबाब गुलाम रहीम साहब हुजे अरबाब अनवर साहब हुजे अरबाब इब्राहिम साहब हुजे हुननि मुंहिंजो दिलि सां वर्क कयो हर ॻोठ विया जिते जिते हुनजी बिरादरी रहंदी हुई उते वञी हुननि मुंहिंजे लाइ वोट घुरियो ऐं दिलि सां हुनजो शुक्रियो अदा करियां थो कुंडली में जाम मेमण साहब जेतोणीकि हुन सां गुज़िरियल केतिरी अरसे खां न पावर में आहे पर नई जेको आहे हुन वटि जेका आहे वधीक खटियो आहे इलेक्शन पर हुन पंहिंजा सभु रिसोर्सिस इस्तेमालु कया पंहिंजनि कारकुननि जे थ्रू ऐं हुन पंहिंजी भरपूर हिमत कई ऐं बहादुरी सां हुन इलेक्शन लड़ियो ऐं हुनजो शुक्रियो अदा करियां थो ऐं हिते असांजा मक़ामी जेके PS जा हितां जी लीडरशिप जेका आहे हुन में ख़िज़र मंगरियो साहब जादव मंगरियो साहब जी सॼी फैमिली सभु हुनजा पुट भाइटा इहे सभु मूंसां गॾु बीठा रहिया ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो गुलाम नबी मंगरियो साहब ॾाढो कैंडिडेट हुयो ऐं हिन दफ़े न सिर्फ़ु असांखे नौकरी मिली पर हर साउंड जहिड़ी जॻह ते उहो साइन हुयो हुन असांखे मदद कई गुलाम कादर मंगरियो साहब हैदर मंगरियो साहब हुननि बि असांजी मदद कई ऐं क़ौमी अवामी तहरीक सिंध जो पाणी जो मसइलो आहे त उनजो सभ खां वॾो वकील रसूल वकील जो उनजो पुटु हयात लतीफ़ो पलीजो साहब उन मुंहिंजी हिमायत कई ऐं उनजे कारकुन मूंसां गॾु बीठा रहिया अवामी तहरीक जा कारकुन बि मूंसां गॾु बीठा रहिया ऐं नवाज़ लीग चयो न जी पीपल्स पार्टी मूंखे वोट कयो छाकाणि मामिलो पाणी जो उनजा कारकुन जेके हुआ उहे मूंखे वोट करे रहिया हुआ ईअं ई जॾहिं पाणी जो मामिलो आयो त मीर अमाला टालपुर साहिब हुन पंहिंजो पाण खे सिंध जो साबित कयो सिंध जो हिलाली साबित कयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो वॾो प्रोग्राम करे मुंहिंजी मदद कई ऐं मूंखे वोट बि ॾियारिया ऐं मीर अमाला टालपुर साहिब जो तहे दिलि सां ऐं शुक्रियो अदा करियां थो आख़िर में उमरकोट जी सॼी आवाम उमरकोट जी सिविल सोसाइटी उमरकोट जा सहाफ़ी हुननि बेखौफ़ थी हुननि सिंध लाइ वोट घुरियो ऐं मुंहिंजी मदद कई ऐं ख़ासि तौर ते ही जेके उहे मूंसां गॾु माण्हू जेके सफ़ा झुगियुनि में रहनि था जेके आणीनि था ई चाणीनि था पोइ कोली हुजनि भील हुजनि मेघवाड़ हुजनि ओड हुजनि मुख़्तलिफ़ हिंदू मुस्लिम मुसलमान ज़ातियुनि जा माण्हू उहे जेके आहिनि हुननि
मूंखे इहो इलेक्शन खटराई आहे ऐं हुननि खे सलाम आज तहसीन पेश कयां थो ऐं उन्हनि खे गारंटी ॾियां थो यकीन ॾियारियां थो बचत कयां थो जेतिरी मूं में हिमत आहे जेतिरो मूं में वस आहे जेतिरा मूं वटि रिसोर्सिस आहिनि ऐं पंहिंजे तरफ़ां हुननि जे लाइ हमेशह ऐं हरदम हाज़ुर रहंदुसि हुननि जो को कमकार हूंदो को मसइलो हूंदो उहो हल कराइण में ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदुसि। सभिनी जी महिरबानी। पाकिस्तान